डीसी ऑफिस, कमिश्नर ऑफिस, रेवेन्यू, मुख्तियार ऑफिस, हेल्थ या जेके बि उस्ताद आहियो महिरबानी करे या यकजहती करियो। ऐं हाणे 27 तारीख़ खां पोइ पंहिंजी तहरीक हाणे कराची 6 अक्टूबर ते हलंदी। उहे लखे उस्ताद जेकॾहिं असांजा गवर्नमेंट जा 6 लख मुलाज़िम ऐं रिटायर 4 लख मुलाज़िम 10 लख मुलाज़िम मां जेकॾहिं असांजा 50% उस्ताद उते आया त ख़ुदा जो कसम फतेह पंहिंजी थींदी, हक़ सच जी थींदी, हिन माण्हुनि उस्तादनि जी थींदी, हिन मज़लूम जी थींदी, जेके मुलाज़िम उस्ताद उन्हनि जी थींदी। तंहिंजे करे महिरबानी करे सुभाणे असांजूं जेके हिते अतियूं आयूं आहिनि उनखे बि सलाम पेश करणु चाहियां थो। ऐं ॿिए जेके गवर्नमेंट इदारे जूं जेके असांजूं भेणियूं न्याणियूं आहिनि उन्हनि खे आउं इहो अर्ज़ु कंदसि त ख़ुदारा सुभाणे तव्हीं हिते अचो, असांजे रैली में शरीक थियो थींदासीं ऐं 11 बजे खां पोइ असीं रैली कढंदासीं। ऐं जुमे जी नमाज़ खां पोइ असां जेके MP ऐं वकील जेके बिरादरी उनखे याददाश्तनामा ॾींदासीं त ख़ुदारा असांजे हक़ में ॻाल्हायो, छो नथा ॻाल्हायो? असां तव्हांखे वोट ॾिना, असां तव्हांजी हर सपोर्ट कई, तव्हां जेका रोटी मकान कपिड़े जी ॻाल्हि करे अॼु तव्हां मज़लूम ग़रीबनि मिसकिननि लाइ जेका पेंशन जी जेकी चादर आहे उहा छिकणु था चाहियो। तंहिंजे करे असीं तव्हांखे ॿुधाए था छॾियूं पंहिंजे माइटनि पंहिंजे काइटनि जी इज़त रखो, मान रखो। जेके हू रोटी कपिड़ो ग़रीबनि खे नौकरियूं ॾिनो अॼु तव्हीं हुनखां खसणु था चाहियो। तंहिंजे करे असीं मुराद शाह खे ॿुधाइण था चाहियूं त तूं जेकॾहिं असांखे सही नमूने सां हक़ न ॾींदे त असीं तोखे छिनी हक़ वठंदासीं। ऐं 6 अक्टूबर ते जेके असीं हुते गॾु थींदासीं उहो तारीख़ी इज्तिमा हूंदो। इंशाअल्लाह गवर्नमेंट गोॾा खणंदी ऐं फतेह मज़लूम जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जी थींदी। सिंपल अलायंस खे सलाम आहे। अल्लाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, महिरबानी।